ॿ न्याणियूं हिकु पुटु 1.5 महीनो थी वियो आहे। उजड़ बिरादरी खणी वई आहे, पुलिस असांजी मदद नथी करे पई। भाउ जंहिंजो नालो इरफान अली, भेण जो नालो सोनिया, हिकु जो सपना। हिन खे अगवा करे विया गुलज़ार हुजण, असद हुजण। हिन जी काई ख़बर न आहे पई अञा ताईं हिननि उजड़ बिरादरी किथे छॾियो आहे। असां चऊं था असांजी मदद करे, बिलावल भुट्टो करे, पाक फ़ौज करे, चीफ जस्टिस करे, इहो पंहिंजो सखर एजी साहब आहे। सभिनीनि खे असांजी अपील आहे असांजी मदद कई वञे। इन ख़ुदा वास्ते असां ग़रीब आहियूं, असांजी मदद नथा करनि। हिते आया बि आहिनि, उजण हिते मञी विया आहिनि त असां खणी विया आहियूं, पिंडी छॾे आया आहियूं, पुलिस ॿधे नथी। एसपी साहब वटि 2 चकर आया आहिनि, हिते वेही ॻाल्हि ॿोल करे वरी मोटिया विया आहिनि। ॻाल्हियूं करे वरी एसपी साहब छॾे ॾिनो आहे उन्हनि खे गिरफ़्तार न आहे कयो। उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, असांजा बच्चा असांखे वापसि करवाया वञे। एसपी ऑफिस में विहारे करे चांहि पियारे करे सफ़ी तफ़सीलात पुछे उहा छा आहे। हिते एसपी साहब हिन खे इक़रार न चई, मुलज़िम आहे, इहो गुनहगार आहे, हिन खे असां अरेस्ट कंदासीं। असांजे साम्हूं एसएचओ ॾिनई त बाबा इहो आहिनि, तव्हां हिन खे गिरफ़्तार कयो। हिकु ॾींहुं पियो त हुनखे एसपी बिना कंहिं ज़मानत जे थ्रू, कोई कोर्ट न हुयो, हिन खे छॾे ॾिनई। अञा ताईं हिननि खे गिरफ़्तार न कयो। एसपी ऑफिस वरी असां वियासीं, हुन असांखे चयो त बाबा असां गिरफ़्तार कंदासीं। होम सेक्रेटरी को एसपी साहब खे फ़ोन ईंदो आहे, उहे उजड़ बिरादरी को सियासत माना आहे, हुनजो भाउ काकड़ ख़ान हुन सां गॾु ईंदो आहे। काज़ी आहिनि उहे क़ौम जा, उहे अची हिते सिफ़ारिश कंदा आहिनि, पंहिंजे माण्हू हो छॾाए हलिया विया आहिनि। अञा ताईं कोर्ट में कोई हिननि चलान पेश न आहे, को गिरफ़्तारी न आहे आई। ऐं घड़ी घड़ी असांखे धमकाइनि था, तुंहिंजे माइटनि वटि कॾहिं एसएचओ चयो त दुबई मोकिले वियो आहे, खणी वियो तुंहिंजो भाउ, कॾहिं चवंदो तुंहिंजे भाउ वटि आहिनि, पीउ वटि आहिनि। असांखे चयो जेको हिते एसपी साहब जे साम्हूं मनी करे विया आहिनि, हुननि खे कुझु नथो चए। असांजी अपील आहे बिलावल भुट्टो साहब खे, ज़रदारी साहब खे, त IG सिंध के, खुर्शीद शाह के, इमरान ख़ान के, सुप्रीम कोर्ट के, आर्मी चीफ के, मुंहिंजा भाउ जेका आहिनि बाज़ियाब कराया वञे, मुलज़िमनि खे गिरफ़्तार कयो वञे।